जंगीशाही खां ख़बर शामिल कयूं पिया। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ पीपी ठठो जे अॻूणे सेनेटर ससी पलीजो पारां ज़िले ठठे जे तक बंदुनि खे टोड़े इम्कानी तौरु कराची में शामिल करण बाबति इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी आगाह कयो आहे त डिजिटल आदमशुमारी दौरान ज़िले जे सामूंडी ऐं कोहिस्तानी पट्टी समेत ॿियनि इलाइक़नि में बरसाति सबबि हज़ारें माण्हू लॾ पलाण करे हलिया विया हुआ ऐं सामूंडी पट्टीअ में मुसलसल पाणी खोट जे करे बि लॾ पलाण थी, जिन खे ॻणप में शामिल न कयो वियो हो ऐं अहिड़ी आगाही आदमशुमारी कमेटी समेत वफ़ाक़ जे आला ऐवाननि खे बि ॾिनी हुई। तंहिं करे ज़िले जे तकनि खे टोड़ण या रदो बदल न कयो वञे। हुन चयो त डिजिटल आदमशुमारी ते बि पार्टियुनि ऐं अवाम खे ख़दशा आहिनि। ख़ुदि मूं कई भेरा प्रेस ऐं उन जे अंग अखरनि में मुखालफ़त कई। हक़ीक़ी अंग अखरनि मूजिबि ठठे ज़िले में हिकु क़ौमी ऐं 3 सूबाई तक पूरा अचणु खपनि। हुन चयो त ठठो ज़िलो तारीख़ी सक़ाफ़ती हुजण सां गॾु रामसर राइट्स वारो ज़िलो क़रार ॾिनल आहे, जंहिंमें सिंधु दरिया जी पिछाड़ सामूंडी पट्टी डेल्टा शामिल आहिनि। वॾी ॻाल्हि अॻ में हिन ज़िले खे टोड़े उनखे अधु कयो वियो हो ऐं हाणे वरी तकनि खे टोड़े कराचीअ में शामिल करण बि हिन ज़िले जी तारीख़ ऐं सक़ाफ़त सां हथ चुरांद कई वई आहे। बंभोर मकली हालेजी ऐं कींजर ढंढ समेत केतिराई तारीख़ी सक़ाफ़ती ऐं आलमी विरसा बि हिन ज़िले जी तारीख़ी हैसियत जी गवाही ॾियनि था। तंहिं करे तकनि खे टोड़ण खां पासो कयो वञे।